चेयरमैन साहब, कोट गुलाम मोहम्मद में जो कोट गुलाम नक्शे जे तहत ये कोट गुलाम शहर ठाहियो वियो हो। हींअर मौजूदा उन मुख्य रोड ऐं शहर जे अंदरूनी घटियूं आहिनि ऐं जेको हिते ड्रेनेज सिस्टम आहे, सेवरेज सिस्टम आहे, अवाम जी तफ़रीह लाइ जेको रांदियुनि जा मैदान आहिनि, पार्क आहिनि, उन हवाले खां तव्हां कीअं था ॾिसो? ऐं शहर में जेको वलार थी आहे, जेको सरकारी प्लाटूं हुजनि या शहर जा मुख्य रस्ता आहिनि या सरकारी हदूद आहे, उहो केसि ताईं आहिनि ऐं तव्हां उन हवाले खां कहिड़ा इक़दाम खयां आहिनि ऐं अॻियां कोट गुलाम जे अवाम जे बुनियादी मसइलनि जे हल लाइ तव्हां कहिड़ा उपाउ वठी रहिया आहियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहर कोट गुलाम मोहम्मद जी त तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो जेको आहे सर जेम्स हिनखे डेवलप कयो, जंहिंजे नाले सां ई इहो अॻु में त हुन वीचारे हिनखे जेको आहे सुठे नमूने खां हिकिड़ो इंग्लिश तर्ज़ में जेको आहे हिनखे ठाहियो हिन जो मैप, ऐं ॾाढो ज़बरदस्त हिन जो मैप, खुला रोड, खुला रस्ता, खुली गलियूं ऐं वेल सेटल्ड एरिया जे हिसाब सां ठाहियो। उन टाइम पॉपुलेशन में घटि हुई, हाणे पॉपुलेशन वधी वई आहे, त उन हवाले सां माण्हुनि जेको आहे मेन रोडनि ते ही डिगरी रोड हीअं ठहे पियो, तव्हां ॾिसो पिया उते इंक्रोचमेंट केॾी हालति करे छॾी आहे। त रोड रस्ता अॻियां वठी आया माण्हू, बाथरूम ठाहे छॾिया आहिनि गलियुनि में, ऐं रोडनि खे इंक्रोच करे थला खणी आया आहिनि, दुकाननि जा धिका आहिनि, ॿिया आहिनि। त इन ते इहो आहे त गवर्नमेंट खे थोरो जेको आहे DC साहब खे हिननि खे पंहिंजो जेको एक्शन वठणु खपे, इंक्रोचमेंट डिपार्टमेंट खे, त हिनखे थोरो साफ़ु सुथिरो वेकिरो करणु खपे, जंहिंमां आम माण्हू शहरीअनि खे आसानी थिए रोड रस्ते में अचण में वञण में। ही रोड रस्ता डेली कोन था ठहनि, हिकिड़े चकर ठहनि था, त कोशिशि करे हिनखे सुठो ठाहिजे, साफ़ु सुथिरो कजे, ऐं हिन में माण्हुनि खे बि जेको आहे शहरीअनि खे बि ताउन करणु खपे। छो हिन में हुननि जी पंहिंजी बि जेको आहे सेफ्टी आहे, हुननि जी बि भलाई आहे, शहर जी ख़ूबसूरती आहे, शहर जो सूंह ठाहे थो। बाक़ी रही ॻाल्हि पब्लिक पार्क जे हवाले सां, जॾहिं असां चार्ज वरिती टाउन कमेटी चेयरमैनशिप जी, त उन टाइम तव्हांखे ख़बर आहे त हिते त का शइ बि कोन्हे, सॼो सिस्टम पूरो तबाह लॻो पियो। कंहिं दौर में हिते पब्लिक पार्क हूंदो, नंढा हूंदा ॿुधंदा सुठो पब्लिक पार्क आहे, माण्हुनि असांखे अची चयो त असां इहो बेड़ो खयो ऐं सुठो हिकिड़ो बेनज़ीर पब्लिक पार्क असां ठाहियो, ऐं अलाह जे फज़लो करम सां अॼु उनमें सुठा फैमिलियूं, ॿार बच्चा ॿिया टा एंटरटेन थियनि पिया। स्पोर्ट्स ग्राउंड बि ठहणु खपे। तव्हांखे ख़बर आहे मंशियात जो दौरु हले पियो, जिते किथे फैलिजी वई आहे, को कानून नाले त का शइ ॾिसण में कान थी अचे, ग्राउंड गैराबाद थी विया आहिनि, नशावर जॻहियूं आबाद थी वियूं आहिनि। इंतिज़ामिया खे इन ते को एक्शन, सुठो एक्शन वठणु खपे। बाक़ी जेको आहे असां पार्क खे डेवलप कयो आहे, सुठी इंटरटेनमेंट जे लाइ ऑफिस खे सुठो बिल्ड कयो आहे, ड्रेनेज सिस्टम ठाहियो आहे, वाटर सप्लाई जा बोन वग़ैरह सॼा डैमेज उहो ठाहिया आहिनि, मशीनरी जेको आहे उहा ड्रेन ते उहो इंस्टॉल कई आहे, वाटर सप्लाई ते कई आहे, ऐं जिते जिते जेको आहे ड्रेन लाइनुनि जो प्रॉब्लम हो, ब्लैकेज हुई, उन्हनि खे खोलियो आहे, चैम्बर्स ठाहिया आहिनि, लाइनूं विधियूं आहिनि। जेतिरो असांजा महदूद वसाइल उन हिसाब सां पाणी जी लाइननि जो हींअर साफ़ु लाइननि जी वॾी लाइन असां राजा यामिन में बलोच पाड़े वारे पासे विछाई आहे, जंहिंमां ईसाई पाड़ो, माली पाड़ो, उन्हनि खे बेनिफिट थींदा। हिते जेको आहे पंहिंजो अराई कॉलोनी में जेको प्राइमरी स्कूल जे पोयां गली आहे, हिते विधी आहे, जजीस वारे बंगले वारी लाइन में। हुनखां अलावा बुलेती कॉलोनी में जेको असां पाणी जी लाइन हींअर सभु विधी आहे। त असांजा कमु डेवलपमेंट जा हलनि पिया, इनशाला हुन खां पोइ जेको कुझु गलियूं आहिनि, कुझु रोड ऐं रस्ता आहिनि, सोलर लाइट्स आहिनि, डस्टबिन असां शहर में इंस्टॉल कया आहिनि मेन मार्केटनि में, जंहिंसां मतिलबु गंदगी में जेको आहे उहो सफ़ाई सुथराई में आसानी थी आहे, गंदगी घटिजी वई हुनखां। त हिकिड़ा फर्दर जेका आहिनि कमु असांजे ज़हन में आहिनि, जेको इनशाला असांजी पार्टी जी तरफ़ां, असांजे वॾनि जी तरफ़ां असांखे हिदायतूं बि आहिनि, माण्हुनि जी ख़िदमत करणी आहे। असां आया बि वाइदो करे माण्हुनि सां, माण्हुनि जी ख़िदमत जो वाइदो करे आया आहियूं। त इनशाला असां मुंहिंजी टाउन काउंसिल जा मेंबर ऐं सभु मूंसां गॾु आहिनि, शहर जी आवाम जे लाइ। असां शहर जी आवाम असांखे चूंडियो आहे, ऐं असांजी पार्टी जो मंशूर आहे पीपल्स पार्टी जो, ऐं असां हुते कमु करूं पिया। ऐं शहर में जेको इहो रोड रस्ता आहिनि, जिते वलार थी आहे, जिते कुझु सरकारी प्लाट आहिनि या सरकारूं जॻहियूं आहिनि, जीअं रेलवे स्टेशन उहो तबाह थी वियो आहे, उन जी एराज़ी में बि थियल आहे, गोश्त मार्केट अॻे हूंदी हुई, सब्जी मार्केट बि हूंदी हुई, एग्रीकल्चर ऑफिस जे हिकिड़ी हूंदी हुई, जेको टांगा स्टैंड बि हूंदो, बस स्टॉप आहे। त इहो अवामी जेका जॻहियूं आहिनि, हिननि ते बि आस पास हिकिड़ो माना ॾिसण में अचे थो कब्ज़ा आहिनि, कुझु माण्हू हुन ते आहिनि, त उनखे पाण कहिड़े नमूने तव्हांजी कोशिशि करे उनखे हटाए हुननि खे पंहिंजी असली रुख असली सूंह ते आणो? असां वटि जेको गवर्नमेंट जे प्लाट्स आहिनि, गवर्नमेंट जा पार्क जा प्लाट आहिनि, हॉस्पिटल जा प्लाट आहिनि, असां 3-4 चकर जेको आहे सिटी सर्वे ऑफिसर खे, मुख़्तियारकार खे लेटर लिखिया आहिनि त भई तव्हां गवर्नमेंट जी जेके प्रॉपर्टीज़ आहिनि, इन्हनि खे डीमार्केशन करे इन्हनि खे क्लियर कयो वञे। त उन्हनि असांखे डॉक्यूमेंट त ॾिना, लिस्ट त ॾिनी आहे, पर हू डीमार्केशन करे क्लियर करे कोन था ॾियनि। हू सफ़ाई कराइनि सुठी शयूं, त हुननि खे कीअं कम में आणूं, को सुठा इदारा हिते वठी अचूं जेको हिते कमु कनि फलाह जे लाइ, को ग्राउंड्स ठहनि, को पार्क ठहनि,
को सुठी इंटरटेनमेंट जी जॻहियूं ठाहिनि, को गवर्नमेंट जा हिते कोई हॉस्पिटल ठहनि, पर इहो हुते माण्हू कब्ज़ा करे विया आहिनि। सॼी तव्हांखे ख़बर आहे हिते अॼुकल्ह केरु पुछण वारो ई कोन्हे, गवर्नमेंट नाले जी का शइ, ऑफिसर्स जेका आहिनि उहे कमु करण लाइ तयारु कान्हनि। छा था करे सघूं, असां पंहिंजी तरफ़ां कोशिशि जाम पिया करूं टाउन जी तरफ़ां, बाक़ी जेको कमु आहिनि जंहिं डिपार्टमेंटनि जो हू पंहिंजा कमु कनि त को मसइलो कोन्हे, पर डिपार्टमेंट कमु करण लाइ तयारु कान्हनि। अच्छा, 2014 जे अंदरि रांदियुनि जो वज़ीर जेको PP खां हो पीर आफ्ताब हुसैन शाह जिलानी साहब, उन दौर में कोट गुलाम इरीगेशन जा 4 एकड़ या 5 एकड़ ॾिना हुआ स्पोर्ट्स कम्पलेक्स लाइ, ऐं बाक़ाइदा उनजो फंड बि रिलीज़ थियो हो, ऐं उनजो इफ़्ताही पथर नवाज़ादा मीर मनोहर अली खान टालपुर साहब लॻायो हो। त उते स्पोर्ट्स कम्पलेक्स कोन ठहियो आहे, हू बि हुन ज़मीन ते कब्ज़ा करे पोखाई थी रही आहे। इन हवाले खां तव्हां कोशिशि करो त जीअं रांदियुनि जा मैदान आबाद थियनि ऐं असांजो नौजवान नसल जेको मंशियात ऐं बुरी आदतनि में जेको फाथल आहे उहो रांदियुनि जे मैदान ॾांहुं उन्हनि जो रुझान थिए। इन हवाले खां तव्हां पंहिंजे इख़्तियारनि खे आगाह कंदा? 2014 में हिते इफ़्तिताह थियो हो, तव्हांजी ॻाल्हि सही आहे, स्पोर्ट्स जो फंड बि रखियो हुयो। स्पोर्ट्स मिनिस्टर जेका असांजा पीर आफ्ताब हुसैन शाह गिलानी साहब, उन खां पोइ शायदि गवर्नमेंट वग़ैरह चेंज थी वई, फंड वग़ैरह जेको रोलड़े जो शिकार थी वियो, कमु कोन थी सघियो। त असां हींअर बि मीर साहब सां असां इन मौज़ूअ ते ॻाल्हायो, मीर साहब मथे बि ॻाल्हायो, असां लेटर बि हितां खां लिखियो स्पोर्ट्स मिनिस्टर खे, मेयर साहब खे, त फर्दर बि उनजी कोशिशि में लॻा पिया आहियूं। इंशाल्लाह कोई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठही वञे त असांजे इलाइक़े में इहो स्पोर्ट्स एक्टिविटी वधंदी, त हुन सां इहो आहे त माण्हुनि में हिकिड़ी स्पोर्ट्स जी अवेयरनेस ईंदी, त मुंहिंजे ख़्याल में ग्राउंड आबाद थींदा त सिहतयाब मुआशिरो पैदा थींदो, सेहतमंद माहौल पैदा थींदो, माण्हुनि में हिकिड़ी एक्सरसाइज़ जी जेको आहे उहो बिल्ड थींदी, त भई एक्सरसाइज़, त हुन सां इंसाननि जे लाइ फ़ाइदो में आहे। हर शइ ठहणु खपे, कोशिशि कंदासीं इंशाल्लाह। असां वॾे असांजा आहिनि पार्टी जा, उन्हनि खां ॻाल्हायूं था। ठीकु आहे।